حسبي ربي جل الله ما في قلبي غير الله نور محمد صلى الله لا إله إلا الله حسبي ربي جل الله ما في قلبي. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رضي الله عنهم ورضوا عنه ذلك لمن خشي ربه صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. दिल में इश्क़ मोहम्मद नहीं है अगर कलमा सुनने सुनाने से क्या फ़ायदा, कल्ब में शौक़ तैबा नहीं है अगर मक्के में आने जाने से क्या फ़ायदा. हुब्बे अहमद की तबलीग तूने न की, कट गई उम्र गुस्ताखियों में तेरी, और नक्स ही ढूंढना अगर मकसद तेरा, यूं ही बिस्तर उठाने से क्या फ़ायदा. खुश्क सजदे किए खूब माथा घिसा, और पेशानी पे दाग सजदा बना, कल्ब दागी मोहब्बत से खाली रहा, यूं ही माथा घसाने से क्या फ़ायदा. हमद इन सलात खां पोइ मुंहिंजा वाजिब एहतराम प्यारा दोस्तों बुज़ुर्गो, अल्हम्दुलिल्लाह अज ये मुंहिंजी खुश नसीबी आहे जो हिन आस्थाने ते हिन फ़कीर जी पहिरीं दफ़ा हाज़िरी थी आहे. चओ सुभान अल्लाह. यह भी खुश नसीब है तो मुझे उस्ताद मोहतरम क़िबला अलहाज साईं फज़ल हुसैनी दामत बरकातुहुल आलिया ऐं साईं गुलाम मुस्तफ़ा नईमी दामत बरकातुहुल आलिया जे साम्हूं चंद कलमात ॻाल्हाइण जी सहादत हासिल करे रहियो आहे. दुआ कंदा त अल्लाह तबारक व तआला मूंखे उन जे मुतलिक़ महक़हू बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तबारक व तआला इन दौर में पंहिंजनि प्यारनि खे मोकिले करे असांजे मथां पहिरीं त अंबिया किराम जो सिलसिलो अचींदो रहियो. जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में अल्लाह तबारक व तआला नबूवत जो सिलसिलो ख़त्म करे छॾियो, ऐं उन खां बाद में हर दौर में अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ पंहिंजा नेक साले बुज़ुर्ग मोकिले करे हिन उम्मत जे रहनुमाई जे लाइ इन्हनि बुज़ुर्गनि खे मोकिलियो वियो. हाणे इहो असांजे मथां आहे त हुननि बुज़ुर्गनि सां असीं मोहबत कीअं करियूं, हुननि खां फैज़ कीअं वठूं, हुननि जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत असांखे सम्झाइण जे लाइ जेके हुननि एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, वो तकलीफ़ूं जेको उन्हनि बर्दाश्त कयो असांखे दीन सिखण जे लाइ. हाणे असां उन ते अमल करे जेके उन्हनि बुज़ुर्गनि जेकी ज़िंदगी पंहिंजूं गुज़ारियूं, ॾिसो हेड़े जंग में उन्हनि पंहिंजा आस्थाना बनाया त इहे बुज़ुर्गाने दीन जो इहो ई तरीक़ो रहियो हो. सहाबा किराम जे दौर खां वठी उहे फिरिया. जीअं हिकिड़ी रिवायत में अचे थो, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, उलमा अहले सुन्नत. अल्लाह चो सुभान अल्लाह. हज़रत ज़ुन्नू मिस्री अल्लाह जो वली थी गुज़रियो. हर दो वो माण्हुनि खे दीन जी तबलीग सेखारींदो रहियो, माण्हुनि खे नेकी जो हुकुम ॾींदो रहियो ऐं बुराईअ खां मने कंदो रहियो. माण्हुनि साईं ज़ुन्नू मिस्री खे न मञियो. ऐं अॼु बि बाज़ माण्हुनि जो इहो ई आहे त जेको उन्हनि खे हक़ ऐं सच जा कलमा चवंदा आहिनि, चऊं ही मुल्हों के कम जो कोन्हे. बाक़ी उहो इन्हनि खे खपे. حسبي ربي جل الله ما في قلبي غير الله نور محمد صلى الله لا إله إلا
ربي جل الله ما